सुना अस्सलाम वालेकुम या अली मदद। ये ॻाल्हि तव्हांजे आॾो पेश था कयूं कंहिं अकुलमंद नींगर जी। हिकिड़ो नंढड़ो छोकिरो हुयो, बकरार जो पुटु हुयो। ॿार गलीअ में वेही ऐं जीअं ज़मीन सां रांदि कबी आहे पई, खोटड़ा कई काठड़ी खणी पई खॾली खोटी हथ सां वेठो बि हुयो। उतां बादशाह जो गुज़र थियो। बादशाह खे छोकिरे जी सूरत वणी वई। बादशाह लही छोकिरे ॾे आयो, छोकिरे सां गुफ़्तगू कई, चयईं बाबा ॾे हाल वाले खॾ कंहिं लाइ पियो थो खोटी? चयईं त साईं जेको मुंहिंजे लाइ बुरो सोचींदो हूंदो उहो हिन खॾ में किरंदो, जेको मुंहिंजे लाइ खोटींदो हूंदो उहो हिन खॾ में किरंदो। बादशाह खे नींगर जा लफ़्ज़ वणी विया। चयईं त कंहिंजो पुटु आहियां? चयईं त फलाणे बकरार जो पुटु आहियां। पढ़ंदो आहीं? चयईं न पढ़ंदो कोन आहियां। चयईं पोइ तूं मुंहिंजे बंगले ते अचु, लटा कपिड़ा हर शइ तुंहिंजे पढ़ाई जो ख़र्चु मां कंदुसि, तूं मूंसां हुज बसि। बकरार जे पुट जी त भलाई थी पई। चयईं सही आहे साईं, मां ईंदुसि। चयईं बाबा शाम खां वठी हलियो जंहिं। शाम थी, बकरार जो पुटु आयो। ॾाढा बादशाह कपिड़ा वपिड़ा 3-4 जोड़ा वठी ॾिनसि, सुठे नमूने चौंपलूं शालूं बूट जीअं थींदा आहिनि। भले नमूने हिन जी परवरिश करणु शुरू कयईं। चयईं सुबुह जो तयारु थी अचिजांइ स्कूल। अदा स्कूल में दाख़िला आहे हो भले में वठी ॾिनईंसि। अब हाणे स्कूल खां पढ़ी जीअं घर वञी मानी धानी खाई वरिसे थो, बंगले ते हलियो आहे। उहो छोकिरो पियो ईंदो, वरी बि बादशाह हंज में विहारे ऐं भाकुर पाए ऐं पुछंदो, ॾे ख़बर उन ॾींहुं इहा खॾ कंहिंजे लाइ पियो खोटे? त हुनजो उहो ई जवाबु हूंदो, साईं जेको मुंहिंजे लाइ खोटींदो हूंदो उहो इन खॾ में किरंदो। बादशाह खे मज़ो अची वेंदो, सुकून अची वेंदो। बादशाह जो जेको वज़ीर हुयो उन खे दिलि में ॿियाई थी पई त वञ भिणा, हे जो पढ़ाए पियो थो, हेॾो ख़र्चु पियो थो करे, सुभाणे छोकिरो तयारु थींदो त मूं वारी वज़ार पे वई, वज़ीर त इन खे रखंदो, पोइ मुंहिंजी त हर शइ वेंदी हली। सुणा हिनखे दिलि में इहो ख़्यालु थियो त हाणे छोकिरे खे कहिड़े हिसाब सां हितां कढां या मारां या। इन तयारीअ में लॻी वियो। हिन छा कयो जो 2-3 ॾींहंनि खां पोइ नंढड़े खे चई नींगर खे, हाल अहिवाल ख़ैरु? बादशाह चयो त हे बकरार जो पुटु आहे, मुंहिंजे हंज में थो वेहे या भाकुर थो पायां त हिन मूं धप थी अचे मूंखे। सो सेंटियूं 2 वज़ीर वठियूं आयो, VIP ख़ुशबू परफ्यूम अचे ॾिनई त बादशाह चयो त हीअ हणी ऐं पोइ ईंदो कर। नंढड़े त हुन खां वरिती परफ्यूम हणी ऐं ईंदो। अदा वरी 2-3 ॾींहं गुज़रिया त बादशाह खे चई त हाल अहिवाल ख़ैरु? इहो बकरार जो पुटु चवे पियो त मूंखे बादशाह जे वात मूंदी धप अचे, मूंखे जो हंज में थो करे धप थी अचे, इन करे मां सेंट हणी ईंदो आहियां। हिते त बादशाह त बाहि थी वियो त बकरार जे पुट खे मां हेड़नि स्कूलनि में पढ़ायां, गाॾियूं छॾणु अचनि वञनि, हे हो हे, उन ॻाल्हि जो अहिड़ो नतीजो मूंखे ॾिनई, मूं धप थी अचे। बादशाह कावड़ में अची वियो, वज़ीर खे चईं हिनखे मारणो आहे, पर हाणे सॾु करींसि। कासाई हिन जो हूंदो, चवणु हिकिड़े में मिसाल कासाई ॾे चिठी लिखी मोकिलींदा, फलाणे खे मार, त कासाई उनखे कटे छॾींदो, बसि धको हणी मारे छॾींदो हुओ। सुणा हिन खे चिठी लिखी ॾिनऊं, चयूंसि बाबा हीअ चिठी वञी फलाणे कासाईअ खे ॾे। उन जी नींगर खे चिठी ॾिनऊं त हीअ वञी कासाईअ खे ॾे। चिठीअ में लिखियलु हुयो त हे नींगर जेको खणी अचई थो, चिठी खणी अचई थो, इनखे कूई मारे छॾ। अदा नंढड़े त चिठी कोन ॾिठी, खोले उहो त ॾाढो राज़ ख़ुशीअ सां चिठी हथ में करे निकिरी पियो। बंगले मां निकितो आयो पिए, ॾिठईं त रस्ते ते ग्राउंड ते वज़ीर जे पुट खे नंढड़ा ॿार पिया था मारनि। आवाज़ छो था मारियो? छॾियोसीं, वज़ीर जो पुटु आहे असांजो, हुननि जो भाउ असां टीड करे पिया खेॾूं, हिन असांखे जेको आहे सो भॼाए भॼाए आग जेको आहे सो वरिती आहे असांखां, हाणे असांखे आग नथो ॾिए, सो इन करे हेॾो मुतबर आहे या असां मारींदासीं। हुन चवंदो यार ॻाल्हि ॿुधो, आग तव्हांखे मां थो ॾियां, हिनखे न मारियो। हुनखे वरी चई वज़ीर जे पुट खे, हाणे तेतर मां हिननि खे आग ॾियां, तूं वञ हीअ चिठी खणी वञो कासाईअ जे खे वञी ॾेई आहे हीअ, पोइ मोटी आहे त गॾिया था हलूं। अदा नंढड़ो त बेख़बर हो, हुन त चिठी हुनखे ॾेई छॾी, हे आग ॾियणु शुरू थी वियो। हो जीअं चिठी खणी हुते पहुतो, हुन कासाईअ चिठी पढ़ी खोले, ॾिठईं त हिन में लिखियलु आहे त जो छोकिरो जेको चिठी खणी अचेव थो हिनखे मारिजो।
हुन त तेरी कोन खे वज़ीर जे पुट खे धकाणी ॿ मारे विधईं काताणी। अदा वरी मोटी आहे हुन इमरात त हुन आग ॾेई ऐं फारूक थी ॾिठईं जो वज़ीर जो पुटु कोन आयो आहे, सिधो अचे पियो थो बंगले ते। बंगले में जीअं अञा दाख़िल थियो त वज़ीर ऐं बादशाह ॾिठो त हुननि जो त दिमाग़ कमु छॾियो त हे जहिड़ो कीअं बि थो अचे मोटियो। जंहिं महिल पहुतो चवंदो ॾे हाल अहिवाल तूं चिठी ॾेई आई? हुन सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त मां वयसि पए त वज़ीर जे पुट खे पे छोकिरनि मारियो। मां उन्हनि खां पुछियो छो था मारियो? चवंदो भाउ असांखे आग जेको आहे भॼाए भॼाए हाणे असांखे वरी आग न पियो ॾे, हिन महिल ताईं टोड़ायो अथई असांखे। मां उन्हनि खे चयो त आग मां थो ॾियां तव्हांखे, हिन खे चिठी ॾिनमि वज़ीर जे पुट खे त उहा ॾेई वञ। आग ॾेई मां त आयो आहियां, उहो अञा कोन आयो आहे छा? त वज़ीर वठी वियासीं, घोड़ा कई, रोन पिटणु शुरू कई त वञ बिना मुंहिंजो पुटु मरी वियो। हे परेशान थी वियो निंगर त बिना कहिड़े हिसाब सां, उहो त चिठी ॾियणु वियो आहे। बादशाह अकुलमंद हो सम्झी वियो त को चकर आहे वज़ीर पंहिंजे रोण पिटण में। नंढे खां पुछे त वज़ीर भला तोखे छा चवंदो? बादशाह पुछियोसि त वज़ीर मुंहिंजे नाले तोखे छा चवंदो? हुन ॿुधायो त वज़ीर हिकिड़ो चकर ईअं थियो जो मूं ॾे आयो, सेंटूं ॿ खणी आयो, मूंखे चई त बादशाह थो चए त बकरार जो पुटु आहे त इन मूं धप थी अचे, सो इहे सेंट हणी पोइ ईंदो कर। बादशाह जो हा ईअं आयो हुए? चई इहो वेठो आहे, भली तव्हां पुछा कयो, सेंटियूं मूंखे ॿ ॾेई ईंदो, जेके ॾेई वियो हो जेके मां हणी ईंदो आहियां न, इहे इन आंदियूं। नंढे खे चई त पोइ जेको आहे तूं ॻाल्हि कंदे न त मां उन लाइ थो खॾ खोटियां, जेको मूं लाइ खोटींदो उहो पाण पवंदो। चवंदा इहो इन जो पुटु पियो अथई खॾ में, इहो वज़ीर पाण किरियो अथई। सुहिणा ॿिए कंहिंजे लाइ बि बुरो न सोचिजे, केरु कंहिंसां मुहबत थो करे त उनजो घटि में घटि सोच में भलो नतीजो कढिजे, बुरो न कढिजे। कंहिंजे लाइ बि ॿिए जे लाइ बुरो सोचींदव तव्हांजे लाइ ऑटोमेटिक थी वेंदो। इन करे सुहिणा सभिनी लाइ भलाई सोचींदव तव्हां लाइ दुनिया भली थी पवंदी, सॼी दुनिया भली थी पवंदी। जेकॾहिं कंहिं लाइ बुराई सोचेव त पोइ तव्हांजे लाइ बि सॼी दुनिया बुराई थींदी। सुहिणा इहो पाण ते हूंदो आहे, महिरबानी करे इहा कोशिशि कंदा कयो कंहिंजे लाइ बि बुरो न सोचींदा कयो। अस्सलाम वालेकुम या अली मदद।